अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। अदा हे तव्हांजे साम्हूं साईं, तव्हांजे साम्हूं कतर जो महांगो तरीन एरिया दीपल कतर। हिते साईं आम हिकिड़े फ्लैट जो 2 कमरनि वारे जो किरायो तक़रीबन 22 खां 23 लख रुपया आहे। 10 खां 12,000 डॉलर जो आहे। ऐं हे साईं मैन मेड आइलैंड आहे, माना समुंड खे पूरे करे ठाहियो अथऊं। ऐं हिन में पूरी लुक यूरोप जी ॾिनी अथऊं। अचो त अॼु तव्हां सां घुमूं था गॾु। इहो हे साईं दीपल कतर जे नाले सां आहे। पल कतर बि चवंदा आहिनि, हूअ ऑफिशियल नालो दीपल अथसि। हिते साईं ऑफिसिस वग़ैरह वॾी वॾी कंपनियुनि जूं आहिनि, हेड ऑफिसिस ऐं फ्लैट आहिनि ऐं वॾी वॾी गाॾियुनि जा शोरूम आहिनि। अचण साईं चौक ते फुआरा, हरियाली तव्हांखे हिते आम नज़र ईंदी। तव्हांखे हिते ईअं न लॻंदो माशाल्लाह हेॾियूं सुहिणियूं सुहिणियूं मस्जिदियूं। तव्हांखे ईअं न लॻंदो त बंजर बयाबा रेगिस्तान कतर जो एरिया आहे, छो त हिननि साईं हे पूरो। ऐं ॿुधो आहे असांजे सियासतदाननि जा काफ़ियुनि जा फ्लैट हिते आहिनि। ग़रीब माण्हू त वठी नथो सघे साईं। मां जॾहिं शुरू में आयो हुअमि, मूंखे शौक़ु हुयो त मां हिते वठां किराए ते फ्लैट, न रहां हिते। पोइ साईं किराया ॿुधासीं त असां चयो बसि बाबा गंज थी वियो। ॾिसो बेंटले गाॾियूं वञनि थियूं पयूं साईं। भई हिते माना अरबपती जो कमु आहे। ऐं हिते मार्केटियूं हीअं आहिनि साईं, ॾिसो तव्हांखे लॻंदो ई न त मार्केट आहे या शॉपिंग सेंटर आहे। दुनिया जी महांगी तरीन गाॾी साईं रोल्स रॉयस जो हिते शोरूम आहे। हे ॾिसो, हे रोल्स रॉयस जो शोरूम आहे साईं। दुनिया जी जेका महांगी तरीन गाॾी आहे, हिन गाॾी जी ख़ूबी आहे तव्हांखे साल अॻु में साईं बुक कराइणी पवंदी आहे। पोइ ऑर्डर ते इहे ठाहींदा आहिनि हथ ते सॼी गाॾी। हिकु हिकु शइ साईं, हिन में 44,000 कलरनि मां हिकिड़ो कलर तव्हांखे सिलेक्ट करिणो पवंदो आहे। पोइ वञी तव्हांखे साईं फाइनलाइज़ थी उहो कलर मिलंदो आहे। बाक़ी साईं हे रेस्टोरेंट्स होटल, माना हेॾे तव्हां ईंदव न, हिते दुनिया ई ॿी आहे। हे माण्हू ई ॿिया आहिनि साईं। ॾिसो फुटपाथनि ते बि आम सिग्नल, रोड ॿरनि था पिया, भओ न भोलो। ऐं साम्हूं इहे साईं फ्लैट आहिनि ॿिया वरी हितां ई। मां तव्हांखे ॾेखारियां थो अंदरि हली। हिते अचो न, तव्हांखे न लॻंदो आहे त तव्हां कंहिं अरबुस्तान में आहियो। हे साईं मरीना, ॿेड़ियूं पंधु ॾेखारियां कॾहिं हे गाॾी। मूंखे वरी गाॾी में आसानी लॻंदी आहे। हेॾां बि ॿेड़ियूं साईं, घर, हे सॼा फ्लैट अथव। होटल बि आहिनि हेठां समुंड साईं। हो जीअं अमेरिका में जहाज़ नारी कॉलोनी ॾेखारीमांव, हीअ ॿेड़े नारी कॉलोनी आहे साईं। हाय 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 हाय, हे ॾिसो साईं अंग्रेज़ घुमनि था पिया। वाह वाह। साईं जंहिंजो महीने जो किरायो 20-25 लख रुपया हुजे, सम्झो $1 लख ॾींहं जो, त उते हाणे पोइ अहिड़ा होटल, अहिड़ियूं साईं रेजिडेंसी, गाॾियूं। वाह वाह। हिते हे साईं ईअं सम्झो त अरब पतनि जो एरिया अथव। ॾिसो न, का हल्की फुल्की गाॾी न बीठी आहे, का अहिड़ी शइ न बीठी आहे जेका शो करे त साईं घटि आहे। हिते आहे सॼी माल जी गेम। ॾिसो रेंज रोवरां, मर्सिडियूं, BMW, हर शइ। मिनी वेना बि मर्सिडीज़ जूं बीठियूं आहिनि। ऐं साम्हूं अहिड़ा नज़ारा, ॿेड़ियूं, हर शइ। फ्लैट साईं, इहे बि पाण जहिड़ा ई माण्हू आहिनि, बसि इहो आहे त हुन वटि पैसो जाम आहे। माण्हू इहे ई आहिनि, 2 अखियूं 2 हथ, पाण जहिड़ा ई आहिनि। ठल जीअं पाण खे सूरु थींदो आहे न, हिननि खे बि उहो ई सूरु थींदो अथव, पर हिननि वटि पैसो आहे। फ़र्क़ु इहो आहे। हे उहा जॻह आहे। साम्हूं ॾिसो साईं ॿेड़ियूं बीठियूं आहिनि।
तव्हां घर में रहो गाॾी बि आहे वरी ॿेड़ी ते चढ़िया वञो हलिया समुंड ते चकर ॾेई अचो हे सॼी उहो एरिया आहे ॾाढो ख़ूबसूरत साईं महांगो तरीन कतर जो एरिया दीपल साईं हिन मुख़्तलिफ़ जज़ीरा ठहियल आहिनि हुते हुते होटल ठहियल आहिनि ॿुधव फुआरा मां तव्हांखे हेॾे थोरो चकर ॾिवायां ॾिसां हेॾे छा आहे हेॾे कुझु न आहे हेॾे बसि ईअं ॿेड़ियूं ऐं हे आहिनि ॿेड़ियुनि जे साईं किनारनि ते होटल हरियाली ॾिसो लॻे ई नथो त हे रेगिस्तानी को एरिया आहे हाय हाय हे साईं साम्हूं ई समुंड फयाज़ काज़ी साहब वॾी महिरबानी अदा दोस्तो शेयर बाबा शेयर थी वञे हिकु मज़ो अची वेंदो हे ॾिसो साईं समुंड ते ॿेड़ियूं होटल वॉकिंग ट्रेल्स फुआरा झरना साईं वाह वाह हे समुंड मथां ई वरी ॿेड़ी साईं हेॾां हे ॿेड़ियूं बीठियूं अथनि बसि कतर में आख़िरी ॾींहं हलनि था पिया साईं बाक़ी 4-5 ॾींहं बचा आहिनि ख़ैर असां इहे बि गुज़री वेंदा मां चयो अॼु पहल मां चकर ॾिनी वञा ऑफिस मां सवेर निकितासीं हे होटल साईं वेहो हिते समुंड जे साम्हूं ॿेड़ियूं ॾिसो नज़ीर कबूल साहब इहे जेके तव्हां मोहबतूं प्यार कयो था न शेयर कयो था वॾी महिरबानी लख कुर्ब साईं अॻोड़े ॾेखारियोमांव हेॾो खॿे पासे ॾांहुं रोल्स रॉयस जो शोरूम आहे ऐं सॼे पासे ॾांहुं फरारी जो शोरूम आहे माना जेके गाॾियुनि जूं क़ीमत आहिनि 15 करोड़ 20 करोड़ ऐं इहे उहे गाॾियूं आहिनि जेके कस्टम ठहंदियूं आहिनि पूरी दुनिया में हिकु गाॾी या ॿ गाॾी ईअं न आहे बल्क में 1000 गाॾियूं हर कंहिंखे करोला आहे हे उहे गाॾियूं न आहिनि हे उहो गाॾियूं आहिनि जेका हिकु हिकु 2-2 5-5 छड़ो ठहंदी आहे त दुनिया में आहिनि ई 5 उन्हनि मां हिकिड़ी मां वटि आहे हे साईं फरारी जो शोरूम हिकु हिकु गाॾियूं बीठियूं आहिनि साईं अंदरि स्पोर्ट्स फरारी हिते फ्लैटनि जी साईं वरी ईअं आहे गाॾी अचो तव्हां बसि वेले खे ॾियो ऐं वञो हलिया साईं ॾिसण जा पैसा न आहिनि ॾिसो दिलि ख़ुशि कयो इनशाला अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं ईंदो पैसो त देरि न हूंदी इहे शयूं पंहिंजे पेरनि हेठां हूंदियूं जीअं अॼु को साईं कुझु साल अॻु में असां वटि साइकिल जी ताक़त न हुई अॼु अलाह महिरबानी कई आहे गाॾियूं सभु पंहिंजे हेठां ख़रीद न कयो त किराए ते वठी करे घुमो बि हिते बस स्टेशन ॾिसो साईं केॾा सुहिणा ठहियल आहिनि माल ते मिठाई आहे न भाउ बसि मोबाइल हथ में नथो चले सघां साईं चालान थी वेंदो हिन जे करे हे साईं फ्लैट अथव ईअं न सम्झो हे कराची वारी राबिया सिटी आहे हे साईं फ्लैट आहे ॾिसो मायूं कुतड़ा घुमाइनि थियूं पयूं हे साईं टावर हिते ठहियल आहिनि याच ऐं फ्लैट जे मां ॿुधायो न घटि में घटि 10 खां 12 हज़ार डॉलर किरायो आहे नंढे फ्लैट जो हिते पाकिस्तानी 20-22 लख रुपया हाणे हिते साईं नौकिरी वारो त कोन थो पूरो पइजी सघे हिते बिज़नेसमैन सियासतदान उन्हनि जा घर आहिनि साईं हेठों समुंड मथां साईं हरियाली वणकारी हे जीअं दुबई में पाम जुमेरा वग़ैरह ठहियल आहिनि ईअं ई साईं हे दीपल मोती जे हिते ठहियल आहे टावर 13-14 पूरा साईं फ्लैट आहिनि बसि माण्हू मज़े सां हिते साईं घुमनि था टावर 16
हिते अंग्रेज घणा अंग्रेज या हितां लोकल बि जेके पैसे वारा आहिनि, ग़रीब जो कमु न आहे हिते। हितां जा साईं नौकर ई टेकियल आहिनि। हिकु वरी ॿी पुल हेठां पाणी, साम्हूं वरी साईं इहा अलॻि फ्लैट आहे। अलहमदुल्ला ठीक ठाक आहियूं साईं, मालिक जा करम आहिनि। बाक़ी 4 ॾींहं आहियूं कतर में, इंशाल्लाह मथे सूमर ते रवानगी। टावर 19-20 हितां एग्ज़िट न आहे। हे ॾिसो साईं एरिया, वाह हेड़ा रेजिडेंशियल टावर। हे टावर 18-19 हितां आहे, पाण सिधो था हलूं। ये साईं कतर जो महंगो तरीन एरिया। तव्हां बि हिते फ्लैट वठी था सघो। काफ़ी सियासतदाननि ॿुधो असांजे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ज़ाल हिते रहंदी आहे। हाणे तव्हां सम्झी त विया हूंदव असांजे सियासतदाननि वटि काॾों पैसो ईंदो आहे। पघार कुल 2 लख रुपया हूंदी अथनि, मां बि सम्झो अध खां बि अधु, पर मज़ा उन्हनि जा वरी पंहिंजो पाण हिसाब ॾींदा साईं। रब जो पंहिंजो निज़ाम आहे साईं। बाक़ी साईं हिते अमीर तरीन शॉपिंग मॉल भी हिते आहिनि। हिते ही साईं मार्केटियूं, खबे पासे खां ॾिसो दुकान हिते ईअं ई अथव, मार्केटियूं खाया पीआ जूं। अंग्रेज घुमनि था पिया, माना हिते जेको माण्हू घुमे फिरे थो, तव्हां ॾिसो था पिया रहे थो, उहो साईं करोड़पति न अरबपति खरबपति आहिनि। हिते को हल्के फुल्के माण्हू जो कमु न आहे। ॾिसो था मिनी यूरोप वांगुरु लॻे थो, लॻे ई नथो त कतर जाते बंगाली, इंडियन, पाकिस्तानी लेबर नज़र अचे। हिते साईं दुनिया ई ॿी आहे। को गंद न, गिचड़ न, धुओं न, गाॾियुनि जी पीं पां न, सुकून। झेड़ो न, रड़े न। सफ़ा 1 नंबर कमु आहे हिते साईं। गाॾियूं साईं टोयोटा त आहे ई कान, करोला गाॾियूं सभु अमेरिकन गाॾियूं, जर्मन, फ्रेंच, सॼियूं लग्जरी गाॾियूं। हे ॾिसो साईं भिती हुनजी सावक छबर जी हणी अथव। असां वटि शीटा हणी छॾींदा आहिनि, ईअं कमु हलंदो आहे कंस्ट्रक्शन जो, पर हिते कंस्ट्रक्शन जो कमु ई ॾिसो एॾो सुकून सां हले थो त गोड़ ई न आहे। अमेरिका साईं इंशाल्लाह मथे सूमर ते अमेरिका में हूंदासीं, इंशाल्लाह मथे सूमर ते अमेरिका में साईं हूंदासीं। पर 3-4 ॾींहं हिते आहियूं। बाक़ी हे ॾिसो साईं हिकों हिकु फरारी, बुगेटी, मज़राटी, गाॾियुनि जा नाला ई तव्हां कुझु दोस्त अॼु ॿुधंदा हूंदा त इहे कहिड़ियूं गाॾियूं आहिनि। हे ॾिसो ये फरारी जो साईं सर्विस सेंटर, फरारियूं बीठियूं आहिनि। ऐं निकिती बि अथव फरारी साईं। इहे तिबाकड़ियूं साईं महांगियूं अथव गाॾियूं, तिबाकड़ियूं इहे। हिते गाॾियूं आलीशान घुमंदियूं थियूं अथनि। हेॾो साईं मज़राटी जो शोरूम।
कतर जो साईं महांगो तरीन एरिया। रेस्टोरेंट्स, माण्हू साईं घुमंदा था वतिन। मांखे साईं हे ॾिसी करे मांखे लंडन यादि अची वियो। लंडन में ईअं आहे, रोड नंढड़ा, पासे में ईअं फुटपाथ ते ई कुर्सियूं रखी। हे ॾिसो साईं होटल माण्हू मानी खाईंदा। इहो यूरोप ॾे ऐं अमेरिका में इहे सीन आहिनि। हिते बि उहो ई माहौल ठाहियो अथऊं। अॼु आहे पहिरियों सेमीफाइनल आहे साईं। हे ॾिसो साईं, हिते बसि साईं पैसे जी गेम आहे, ॿियो कमु साॻियो आहे बसि। ॾिसो साईं गाॾियूं ई हिको हिकु गाॾियूं ई ॿुधाइनि थियूं त हिते कहिड़ी दुनिया आहे। हे बि साईं कतर जो एरिया अथव, अरब पतिन जो एरिया अथव। वाह 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 साईं, मज़ो अची वियो अॼु। हिन वक़्तु साईं कतर जे महांगे तरीन एरिया दीपल में मौजूदु आहियूं। उतां जा रंग तव्हांखे ॾेखारियूं था पिया। वाह वाह, दुनिया ही अलग है साईं। वाह वाह, गाड़ी काथे पार्क करे थोड़ो घुमा फिरा कयूं हिते। वाह, ये अर्जेंटीना जा साईं फैंस। अॼु साईं वॾो मैच आहे।
सेमीफाइनल पर असां ॾाढो ख़ूबसूरत जगह ठाही अथऊं इहा लॻे ई नथो त हे कतर रेगिस्तान अरबुस्तान ईअं थो लॻे मिनी यूरोप लॻो पियो आहे वाह वाह हे ॾिसो साईं टीवी चैनल भी काफ़ी साईं रिकॉर्डिंग कंदा बीठा आहिनि असां भी जीअं ॾेखारियूं था तव्हांखे ईअं ई साईं वाह वाह मज़ो अची वियो साईं अमेरिका में जीअं थीम पार्क्स आहिनि उन वांगुरु हिननि हे ठाहियो आहे वॾी महिरबानी नवनि आयलनि दोस्तनि खे ॿुधायां साईं हिन वक़्तु असां कतर जे महांगे तरीन एरिया में आया आहियूं ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे शेयर बाबा हिकिड़ो शेयर थी वञे हिते हिकिड़े आम 2 कमरनि वारे फ्लैट जो किरायो साईं $10,000 खां $12,000 आहे माना 22 खां 23 लख रुपया वाह वाह पूरो साईं तव्हांखे एरिया ॾेखारियोसीं इहो हाणे वरी थोरो ॿाहिरों विला शिला ॾेखारियांव शेयर बाबा शेयर थी वञे हिकिड़ो मज़ो अची वेंदो छो त शेयर खां बग़ैर साईं मज़ो न आहे न ॾिसो अहिड़ा अहिड़ा घर साईं पूरो साईं है दीपल जो एरिया है ॾिसो साईं थंबनि ताईं दादा गुल गमला लॻा पिया आहिनि वाह वाह पैसा इन जा हिस्सा अथव सफ़ाइनि जा मज़नि जा ॿी हर शइ साॻी आहे माण्हू साॻा ई आहिनि बसि फ़र्क़ु इहो आहे त माल आहे हिननि वटि साफ़ सुथरो पुरसकून
बाक़ी साईं तव्हां अगरि चओ था त न असां फ्लैट में न रहंदासीं, असां पंहिंजो ज़ाती घर वठंदासीं, पोइ साईं बसि तव्हां वटि 40-50 करोड़ हुजे नंढो घर वठण जे लाइ। हिते समुंड जे किनारे ते तव्हांखे साईं मिली वेंदो हिते विलो। अमेरिका वांगुरु साईं ॿारनि जे लाइ पार्क शार्क हर शइ मौजूदु आहे। पर तव्हां चओ था त न साईं असां ईअं पधर मुंहिंजो समुंड ते हुजे त बसि पोइ समुंड जे किनारे ते, समुंड जे किनारे ते विलो तव्हांजे लाइ अवेलेबल आहे। हे साईं बंगला, परियों समुंड, पधर ते समुंड, हेॾो रोड खुलियल। बस साईं 60-70 करोड़ तो शुरूआत आहे। तव्हांजो बि हिते घर थी थो सघे। हे उहे घर त वॾा। हे ॾिसो साईं गाॾी सफ़ाई कंदी बीठी आहे हिते ख़ासि रोडनि जी। अमेरिका साईं इंशाअल्लाह सूमर ते, अमेरिका सूमर ते फ्लाइट आहे पंहिंजी। बाक़ी साईं हे उहे घर अथव जेके 60-70 करोड़ खां शुरूआत आहे। ऐं प्लस में साईं हिननि घरनि जो हिकिड़ो इहो फ़ाइदो अथव, तव्हां पंहिंजे घर मां ई बसि निकिरो, साम्हूं समुंड, उन खां पोइ हे ॾिसो प्लॉट खाली पियो आहे, तव्हां वठी था सघो, घर ठाराए था सघो। ऐं ईअं साम्हूं समुंड हूंदो तव्हांजे, जीअं उहे साम्हूं घर ठहियल आहिनि ईअं। हे साईं अथव 24 नंबर प्लॉट अथव। ऐं तव्हां हिते पंहिंजो घर ठाराए था सघो। इहो तक़रीबन आहे साईं 1000 गज जो प्लॉट आहे। वेदर साईं हिते अॼुकल्ह नॉर्मल आहे, न सर्दी आहे न गर्मी आहे। बाक़ी अमेरिका ॾे असांजे घर ॾे सी लॻो पियो आहे ॾाढो पारो। हे साईं दी पर्ल जे नाले सां हिते कतर में मशहूरु आहे, कतर जो महांगो तरीन एरिया। हिते साईं पाकिस्तानी सियासतदाननि जा वॾा घर आहिनि। प्लाट अञा खाली पिया आहिनि दोस्तो। कंहिं बि दोस्त खे वठिणो हुजे त 50-60 करोड़ हुजनि शुरूआती, माना स्टार्टिंग उहो सादो घर आहे 50-60 करोड़ वारो। पोइ मथे जेतिरा पैसा हुजनि तव्हां हिते घर वठी था सघो। तव्हांजो पंहिंजो बि साईं हिते महल ठही थो सघे। अलाह जंहिंखे ॾिनो आहे साईं उहो ठाराए थो सघे। बाक़ी साईं हिते तव्हांखे थोरो लही करे मां नज़ारो करायां। अमेरिका भली आहे न, उते इहे तदाद न आहिनि न, अमीरी ग़रीबी ऐं इहे न आहिनि, सभु अमीर आहिनि उते। हे साईं माशाल्लाह मस्जिद जे साम्हूं ई साईं
ये ॾिसो हे तव्हां अहिड़ो घर ठाराए था सघो जे नओं कंस्ट्रक्शन अञा थिए थी पई। हे प्लाट साईं 1000 गज जो तक़रीबन ख़ाली पिया आहिनि। उहो ई आहे असांजे ऑफिस जे साम्हूं वारी बिल्डिंग साईं दी मून, उन जो नज़ारो तव्हांखे हितां मिली थो सघे। हे साईं कतर जूं हाईएस्ट टॉलेस्ट बिल्डिंगियूं समुंड बस साईं मिलियन रियाल खां शुरू आहिनि हिते सीन चए। ऐं साईं हे अमेरिका वारा मज़ा बि तव्हांखे हिते मिली था सघनि। पार्क बचड़नि जे लाइ, टेनिस कोर्ट, उते त हर सोसाइटी में इहे फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि। हिते वरी इहे फैसिलिटीज़ सिर्फ़ु अमीर तरीन सोसाइटियुनि में आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो हितां जी अमीर तरीन ज़िंदगी अमेरिका जी आम ज़िंदगी जे बराबरि आहे। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि न साईं तूं अमेरिका में छो रहंदो आहे। मां अमेरिका में हिन जे करे सेटल थियो आहे। हेतिरा मुल्क घुमण खां पोइ बि न, जे अगरि अमेरिका में मां पंहिंजो घरु या पंहिंजे बचनि खे रखी वेठो आहे न त इट मीन्स हितां जी अरबपतियुनि जी ज़िंदगी अमेरिका जी आम ज़िंदगी जे बराबरि आहे। इहो साईं अॼु जो आहे। मां साईं टेलीकॉम इंजीनियर आहियां। ॿुधो भाई हाणे हीअ गाॾी बि साईं ॾिसो 3 महीननि खां हलाईसीं, हिन जा बि 5 ॾींहं बचा आहिनि। हे रेंज रोवर जी कापी ठाही आहे, चाइनीज़ कंपनी आहे एक्सीड। हिन में वॾो मज़ो आहे। मून रूफ हे हर शइ अथसि। मां त धोई न आहे, दुबई खां अचण खां पोइ सफ़ाई न कराई आहे, तॾहिं मेरी लॻी पई आहे। इहा बि साईं 4 ॾींहंनि जी महिमान आहे। उन खां पोइ हिनखे बि एयरपोर्ट ते छॾियूं, जहाज़ जी फ्लाइट वरितियूं, ज़ू तुर्की वेंदासीं हलिया। बाक़ी साईं हे उहे फ्लैट अथव जंहिंमें तव्हां किराए ते वठी था सघो। 10 खां 12 हज़ार डॉलर आहे साईं महीने जो, माना 20-22 लख रुपया पाकिस्तानी। शहबाज शरीफ़ जी ज़ाल हिते रहंदी आहे चए दिबल में। मां चयो वाह, छो न रहे साईं, मुड़ुसु प्राइम मिनिस्टर अथसि पाकिस्तान जो। पहिरीं ऐं वाहिद इस्लामिक एटॉमिक साईं कंट्री आहे। उन जो वज़ीर आज़म आहे त साईं उन जो त हक़ु आहे न हिते रहणु। उहो तव्हां असां वांगुरु धूड़ धुधड़ में थोरे ई रहंदो। हिते साईं मोबाइल जा टावर बि कंहिं मां फ्लैश थियल अथव। उहे मोबाइल जो टावर लॻल अथव डमी खजी में, ॿिए जे लॻे पाम ट्री आहे, पर हे अथव मोबाइल जो टावर। अचो त साईं तव्हांखे वरी ॿाहिरों जा वरी हाणे नज़ारा थोरा करायूं। अदा बस मां ड्राइव कयां थो, इन जे करे तव्हांजा कमेंट्स वग़ैरह न आहे। बाक़ी तव्हां गुज़ारिश आहे शेयर बाबा शेयर कंदा हलो। तव्हांखे कतर जी महांगी तरीन राइश सोसाइटी एरिया उहो तव्हांखे ॾेखारियूं था पिया हिन वक़्तु डायरेक्ट कतर मां। छो त साईं अची सिर्फ़ु चंद ॾींहं बचा आहिनि, इन जे करे। बस साईं पंहिंजो टाइम पूरो थियण वारो आहे। ख़ैर सां साईं कल्ह असांजो मामे जो पुट बि आयल हो, असां नंढे भाइरनि वांगुरु आहे ऑस्ट्रेलिया खां।
साईं हुन बि चयो त कतर सही आहे, सुठो ठाहियो अथऊं, पर ऑस्ट्रेलिया आहे। त हिन करे साईं जेको जिते शख़्स हूंदो आहे न हुनखे उते ई मज़ो ईंदो आहे। हे साईं ॾिसो ट्रक बीठा अथव, फूड ट्रक, रेड़ियूं जीअं पाण चवंदा आहियूं, चांहि जी चुस्की साईं हणो, ॿुधबा। Do you have a kadak chai? Okay, bring one. One cup. No problem. ॿुधबा साईं, हाणे इहो चाय हाउस जो रेड़ी लॻल अथव। चए थो पियो पैसा थी 6 रियालनि जी चांहि आहे, माना 350 रुपया जो कप। मां चयो तूं खणी आ वॾा, कमायो कंहिंजे लाइ था, पंहिंजे लाइ था कमायो न, पंहिंजे पाण खे सुख न ॾींदासीं, ॿियो कंहिंखे ॿियनि खे सुख ॾींदासीं। त साईं ॾिसो, हूअं ॿाहिरि होॾे मिलंदी आहे 1 रियाल जी, माना 60 रुपए जी चांहि, जेका आम पींदा आहियूं हीअ, ठीकु आहे। हिन एरिया में अचो, उहा ई 1 रियाल जी चांहि 6 रियालनि में। त छा थी ॾिसे अमड़ साईं बाग ते निकिती आहे चाचे सां, बीह करे ॾिसे थी त मोबाइल में ॻाल्हाए कंहिंसां थो। त साईं उहा ई चांहि ॾिसो 6 रियाल जी आहे। हुन बि साईं मूंखे तॾहिं ॿुधायो, हुन ॾिठो हे ग़रीब आहे, ठीकु आहे, हे ग़रीब आहे, हिन जे करे हिनखे अॻ में ॿुधायां क़ीमत 6 रियालनि जी थी ॼाए की न ॼाए। पर हुन कहिड़ी ख़बर त असांजो दिलि अमीर नारो आहे। वॾी महिरबानी दोस्तो, तव्हांजी मोहबत, तव्हांजो प्यार, तव्हांजा लख कुर्ब। वाजिद मुस्तफ़ा, फिली भी तो 4-5 दरम में मिलती है। जावेद अली कलेरी साहब, बिल्कुलु मिलंदी आहे भाउ मुंहिंजा, पर फिली जिते मिलंदी आहे न उते अहिड़ी जॻह न आहे, उहा होॾे आम मार्केट में मिलंदी आहे फिली। सुहिणा हितां जी जॻह जो ॾेखारिया आहे न, हिते नज़ारा ई अलॻि आहिनि। हाणे पाम जुमेरा ते वञो, हाणे उते थोरो ई मिलंदी आहे सुहिणा, हे सम्झो हितां जो पाम जुमेरा अथव। हे ॾिसो चाचा, हे ॾिसो साईं, समुंड जे अॻियां रेजिडेंशियल पूरो मैनमेड आइलैंड, उहा मून वारी बिल्डिंग चंड वारी, उहो हीअ जॻह असांजी ऑफिस वटि आहे साईं, उहा बि बिल्डिंग परियां आहे। हे बंगलो ठहे थो पियो, तव्हां बि हिते आज़ार। ओके सर, 1 second. So what's your name? Abbas, where are you from? Kenya? Mombasa. Oh, mashallah, very nice. Do you accept card or cash? Cash. Cash only? Machine is taken, the machine. Really? You have machine, but it's taken to another location there. Okay. 1 second, boss. Can you put it into trash? Yeah, no problem. Thank you, appreciate it. Then for you, can you need tissue? Thank you. खणिया चेंज खणिया त तोखे बि असां ख़र्ची करायूं। दोस्तो, अलाह जंहिंखे नवाज़ियो आहे न, तव्हां अगरि कंहिं बि होटल में या काथे बि मानी खाइण वञो था न, बराए महिरबानी ॿाहिरनि खे टिप ॾींदा कयो। मां जॾहिं उबर वारी टैक्सी हलाईंदो हुअमि न, इहा शइ मां ईअं सिखी हुअमि
जॾहिं मां ऊबर वारी टैक्सी हलाईंदो न, मूंखे को हिकिड़ो डॉलर बि अगरि कोई टिप ॾींदो न, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी, दिलि मां हुनजे लाइ दुआयूं निकिरंदियूं। उन ॾींहं खां पोइ साईं अलाह पाण खे जेतिरो नवाज़ो, जेतिरी ताक़त हूंदी आहे न, उनखे पोइ Okay, thank you. यू वेलकम, कम हियर, दिस इज फॉर यू, Okay, thank you very much. हैव अ गुड डे, Appreciate you. यू वेलकम। हैप्पी हैप्पी ॾिसो साईं टहक ॾींदो थो वञे, बरियाल ॾिना मां, दिलि ख़ुशि थी वियसि। त साईं माण्हुनि जो ख़्यालु कंदा कयो, इन्हनि जो, छो त इहे महिनत करे कमाइनि था। जेके उहो मुफ़्त में पिंदा आहिनि न, उन्हनि खे मां न ॾींदो आहियां। जेको महिनत करे कमाईंदो आहे न, उन्हनि खे ॾींदो आहियां। दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। त हे साईं फूड कोर्ट हिते चांहि जी कप ॾेइयो, चांहि आहिस्ता आहिस्ता पींदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। त भाउ मुंहिंजा, तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, जेको ईअं महिनत करे कमाए न, तव्हां अगरि आम होटल जे बिल पाकिस्तान में 3-4 हज़ार त ईंदो आहे, 200-300 रुपया हुनखे बि ॾेई छॾींदा, की हुनजी दिलि ख़ुशि थी वेंदी। जंहिं तव्हांखे वेहाए वेठे मानी खाराई, पाणी जा जग बोतलां ॾेइयो। काफ़ी माण्हू चवंदा न साईं इहे त नौकिरी था करनि, अड़े 50-100 ॾींदे हुनजी दिलि मां जेका दुआ निकिरंदी तुंहिंजे लाइ न, उनजो कोई सानी न आहे। इन जे करे भाउ मुंहिंजा, माण्हुनि जी मदद कंदा रहंदा कयो, इन शक्ल में बि। तव्हां हाणे कोई महिनत करे थो न, हुनखे एप्रिशिएट करे ॾियो, त पोइ ॾिसो ज़िंदगी कीअं थी थिए। हेॾे बि साईं प्लाट, हे असल में प्लाटनि वारे अंदरूने रोड ते मां आयो आहियां। हाणे एग्ज़िट कयूं, ॿाहिरि निकिरूं। हे साईं एजेंट आयो आहे ॾेखारण प्लाट, एजेंट जी गाॾी ॾिसो, रेंज रोवर आहे। छा कयूं हाणे, दुनिया ई अलॻि आहे हिते। त हलो त महिल त हलूं ग़रीबाबाद पंहिंजी दुनिया में, हीअ त दुनिया ई ॿी आहे। ॾिसो त केॾी न अलॻि ई शयूं आहिनि हिते। बसि साईं, हे तव्हांखे अरबपतनि जे एरिया में वठी आया आहियूं हिन वक़्तु। हे वञनि था पिया कचरी ॾिसण प्लाट। पाण हाणे हितां हलूं, निकिरूं ख़ैर सां। वाह वाह दोस्तों, शेयर बाबा शेयर थी वञे। हिन वक़्तु साईं कतर जी महांगी तरीन जगह में मौजूद, जाते घटि में घटि किरायो 20 खां 22 लख रुपया फ्लैट जो आहे। हे जेके तव्हां बिल्डिंगूं ॾिसो था पिया हिते, ऐं फुल इंग्लिश माहौल आहे, लोकल माहौल आहे कोन, अरबपतियुनि जो माहौल आहे। हाणे महिल सां निकिरूं हितां। पुलिस साईं हिते सिक्योरिटियूं अलाए छा छा आहिनि। वाह 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 वाह, गाड़ी सां आहे साईं। हे साईं कतर जो महांगो तरीन एरिया, ऐं सफ़ाई सुथराई माहौल सां तव्हां सम्झी त विया हूंदव। हे साईं सी व्यू सॼो एरिया आहे, मैन मेड आइलैंड, ऐं यूरोप वांगुरु रंग बिरंगी बिल्डिंगियूं समुंड जे साम्हूं, फुटबॉल। हे साईं तमीम साहब हितां जो अमीर, सलाम आहे हिन खे साईं। हिन जे मुल्क खे पोयनि 10 सालनि में
हिन लेवल ते पहुचायो आहे। सलाम आहे शेख तमीम खे। त साईं हे साम्हूं जेको टावर अथव साईं उहो हे वारो, इन में मां 5 फ्लोर ते, हिन में मां 5 फ्लोर ते वियो हुअमि, छो त शेल पेट्रोलियम जो हेडक्वार्टर हिते अथव UDC टावर में, हिन में 5 फ्लोर ते। मूंखे कंप्लेन आई त साईं असांजे MD साहब जा सिग्नल सही न आहिनि। असांजो बि हाज़ुर, हाणे अचूं था ठाहिण, मिस्त्री माण्हू साईं नखरो कहिड़ो। हे साईं उहे टावर अथव UDC जा। दीपल में एंट्री थियण ते ई इहे 2 टावर ईंदा आहिनि। हिन टावर में साईं शेल जो हेडक्वार्टर आहे, कतर जो। चलो बाबा चलो, चलो साईं चलो। बस साईं इहो हुयो दीपल। हितां पाण पंहिंजो सफ़र शुरू कयोसीं। ऐं हे ॾिसो, हे साईं अमेरिका वांगुरु लिंकन ब्रिज ठाहियो अथऊं। वाह, उन जी डमी ठाही अथऊं। हे दीपल कतर साईं। ऑफिशियल नालो जेको तव्हांखे ॿुधायुमि दीपल अथसि। ऐं साम्हूं ई ज़िगज़ैग टावर, उन जी भिक में साईं असांजी हो या ऑफिस, हो या विच में टावर आहे जेको साईं। त साईं इहो हुयो। अरे पाण खे हेठि हलणो। हलो ख़ैर आहे। त दोस्तो इहो हुयो कतर जो महांगो तरीन एरियो। 3-4 ॾींहं बचा आहिनि कतर में। मां चयो आख़िर में इहो बि ॾेखारियूं अञा तव्हांखे। ऐं पसंदि आई हुजेव त शेयर करे छॾिजो। पंहिंजो परिवारनि जो ख्यालु रखिजो। इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।